हिन वक्त असां मौजूद आहियूं तालके फैज़गंज हेड क्वार्टर पक्का चांग में जिते हुसैनी इमाम बारगाह में जुलूस बरामद किया आहे। ॿुधाईंदो तालके के मुख़्तलिफ़ शहरनि में करूंडी अकरी भंगू बेणी ॿिया जेके भी शहर आहिनि उन्हनि मां मुख़्तलिफ़ जुलूस आया आहिनि जेके पक्का चांग शहर जो तालके फैज़गंज जो हेड क्वार्टर है उते गॾु थिया आहिनि। हिते तमामु वॾे तादाद में मोमिन आहिनि जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भेटा पेश करण लाइ निकिता आहिनि। हुसैनी इमाम बारगाह में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ताज़ियो पाक पिणु कढियो वियो आहे ऐं उन सां गॾु अमीर कासिम ऐं इन्हनि ॿिया जेके ताज़िया आहिनि उहे पिणु कढिया विया। सिक्योरिटी के हवाले से इतने फैज़गंज तालके के हर चौक चौराहे ते पुलिस अमलदार मुनक़िद किया विया आहिनि ऐं उहे जेको आहे सो 100 खां वधीक पुलिस जा अटल आहिनि जेके हिते सिक्योरिटी करे रहिया आहिनि। असां हितों जा जेके अज़ादार आहिनि उन्हनि खां पुछंदा थींदा आया हू केतिरे हद ताईं सिक्योरिटी मां मुतमिन आहिनि ऐं पुलिस वारनि सां पिणु गुफ़्तगू कंदासीं। सुबुह 11 बजे असांजो जुलूस मरकज़ी इमाम बारगाह मां निकितो ऐं मुख़्तलिफ़ हंधनि खां अकरी मोहम्मद शाह करूंडी बिरिया रोड ऐं कोटलालू खां अंजुमनूं हिते अची चुकियूं आहिनि जेको ताज़िया पाक सां ऐं ज़ुलजना सां ऐं अलमन सां जुलूस बरामद थियो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो गलियुनि मां अची चौक शहीद पीर बख्श ते पहुचंदो। हुते इमाम हुसैन जी सवारी शबीह ज़ुलजना गोॾी हणंदी। उनखां पोइ ज़जीरनि जो गुर्ज़नि जो ऐं तलवारनि जो मातम थींदो। मातम कंदे बरास्ता बिरिया रोड जी गलीअ सां अची वरी क़दीम इमाम बारगाह में दफ़न थींदो ऐं उनखां पोइ शामी ग़रीबा कई वेंदी। असां हिते मुआफ़ी साहब जन गॾु आहिनि। असां पंहिंजो 4 SIP आहियूं, 50 PC आहे ऐं पंहिंजो ASI 4 आहिनि, 10 हेड कांस्टेबल आहिनि। जेके जेके अम पॉइंटूं आहिनि उन्हनि ते बि नफ़री लॻाई आहे ऐं असां जेको जुलूस सां गॾु आहियूं। सॼी कायनात जीअं हिते फैज़गंज तालके में बाज़ारदारी जो सिलसिलो जारी है। हिते सिक्योरिटी के हवाले से जीअं को अड़वड़ंदड़ वाक़ियो पेश न अचे इन हवाले से हिते तमामु वॾे तादाद में पुलिस भी मुक़रर कई वई है। हर चौक चौराहे ते पुलिस नज़र अची रही है। इंशाअल्लाह अहिड़ो को वाक़ियो पेश न ईंदो। ही जुलूस इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी आज़ादारी के सिलसिले में ही जुलूस जारी है ऐं ही जुलूस मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे शाम जो शहीद पीर बख्श चौक ते पहुचंदो जिते मोमिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम के भेटा पेश करण लाइ ज़ंजीर ज़नी सीना ज़नी तलवारनि ऐं खंजरनि सां मातम पिणु कंदा ऐं उनखां पोइ मजलिस एज़ा पिणु थींदी ऐं ईअं ही सिलसिलो जारी रहंदो। कैमरामैन राशिद चांग सां गॾु इरफान चांग, सिंध TV न्यूज़ फैज़गंज।